अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 4 जून 2022 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आउं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासीं ख़ासि ख़बरूं। सिंधड़ी मां खंभे गुम कयल 3 नौजवाननि जी बारूदी मवाद जे केस में गिरफ़्तारी ज़ाहिर। थड़ी मोहबत भरिसां गुम थियल ॻोठाणे जो गोलियूं लॻल लाश हथ। डिघड़ी ऐं इस्लामकोट में बाहि जा वाक़िया 30 घर सड़ी रख। नामियारे अदीब ऐं ॾाहे अता मोहम्मद बंभरो जी वरसी तक़रीब भेटा पेश। सिंध में पाणी जी खोट ख़त्म न थी, आबादगारनि जा मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। नामियारे सियासतदान ऐं ॾाहे लेखक रसूल बख्श पलीजे जी वरसी जूं तयारियूं जारी। हाणे अव्हां जी ख़िदमत में पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंधड़ीअ तालुक़े जे ॻोठ दिलबर शर्मा 3 महीना अॻु खंभे गुम कयल 3 नौजवाननि जी झुॾे पुलिस बारूदी मवाद रखण वारे केस में गिरफ़्तारी ज़ाहिर कंदे मुक़ाबले जी दावा कई आहे। सिंधड़ी जे ॻोठ दिलबर शर्मा 3 महीना अॻु 3 नौजवाननि दीदार शर, मर्दान शर ऐं ख़ालिद शर खे खंभे गुम कयो वियो हो, जिन मथां मिरपुर ख़ास जे डॉक्टर यूसुफ आराई खे गोलियूं हणण जो केस दाख़िल हो। मुख़्तलिफ़ ॾोहारी तनज़ीमनि सां वास्तो हुजण ते खेनि खंभियो वियो हो। होॾांहुं झुॾे थाणे ते पुलिस प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त असां राति देरि सां ॻुझे इतला ते झुॾे वेझो सुनसान घरनि ते छापे दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे 3 जवाबदारनि सिंधड़ी वासी अली मर्दान, दीदार ऐं ख़ालिद शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। 3 वटां 2 पिस्टल, 1 हैंड ग्रेनेड ऐं बारूद ठाहिण जो धमाकेदार मवाद हथ कयो आहे। 2 जवाबदार फ़रार थियण में कामयाब थी विया आहिनि, जिन ख़िलाफ़ केस झुॾो थाणे ते दाख़िल कयो वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते अहिड़ा ॿिया केस पिणु दाख़िल आहिनि। ॿिए पासे वारसनि अली अहमद शरई ॿिन चयो त असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, असां ॾोहारी न आहियूं। 3 महीना अॻु सादा कपिड़ा पहिरियल एहलकार असांजे ॻोठ ते चढ़ाई करे नौजवाननि खे खंभे विया, जिन खे बाद में गुम कयो वियो, जिन जी हाणे मुख़्तलिफ़ केसनि में गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। असांजो कंहिं बि तनज़ीम सां वास्तो न आहे, असां मिसकिन आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे। डिघड़ी भरिसां 2 मासूम ॿारड़ा जमड़ाहू कैनाल में ॿुॾी फ़ौत थी विया। ॻोठ चौधरी सैफुल्ला गुल भरिसां वेस्ट जमड़ाहू कैनाल में वेझंदे 2 गुलनि जहिड़ा मासूम ॿारड़ा 8 सालनि जो दिलीप भील ऐं 6 सालनि जो किश्वर भील ॿुॾी हयातियूं वञाए वेठा। थरड़ीअ मोहबत भरिसां ॻोठ शेर मोहम्मद चांडियो में ॻोठ अला बख्श झतियाल वासी 50 वरनि जे रहीम बख्श झतियाल जो ज़रे ज़मीन तां गोलियूं लॻल लाश हथ आयो। इतला ते सवें ॻोठाणा ऐं मक़तूल जा वारस वाक़े वारे हंधि पहुची विया। पुलिस खे इतला ॾिनो वियो। पुलिस लाश खणी इस्पताल पहुचायो। जॾहिं त लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। मक़तूल जे भाइटिए न्याज़ अली झतियाल ॿुधायो त चाचो 2 ॾींहंनि खां गुम हो ऐं संसि मोबाइल फ़ोन बि बंदि हो। असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। चाचे जे खीसे मां बंदि पियल मोबाइल फ़ोन मिलियो आहे। होॾांहुं पुलिस क़त्ल बाबति जांच शुरू करे छॾी आहे। हैदराबाद जे GOR कॉलोनी वारे इलाइक़े जे रहवासी मोहम्मद अली पंहिंजे 5 मासूम ॿारड़नि समेत ज़ाल जी बाज़ियाबी लाइ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हुन ॿुधायो त मुंहिंजी शादी 2007 ते निदा बलोच सां थी हुई, जॾहिं त आउं कराची में फ़रूट जो ठेलो लॻाईंदो आहियां ऐं घर भाती GOR कॉलोनी में रिहाइश पज़ीर आहिनि। हुन चयो त इलाइक़े जो बासर शख़्स शहज़ाद मुग़ल पंहिंजे साथियुनि समेत घर में दाख़िल थी मुंहिंजी ज़ाल खे 31 मई 2022 ते अगवा करे वियो आहे।
जंहिं दौरान बासर शख़्स मुंहिंजे 12 साला पुट महमूद खे क़त्ल करण जी पिण कोशिश कई। हुन चयो त वाक़े जो केस दाख़िल कराइण वियुसि त पुलिस मूंखे तशदुद जो निशानो बणायो। हुन इख़्तियारनि खां मुतालबो कयो त ज़ाल खे बाज़ियाब कराए शहज़ाद मुग़ल समेत हद जी पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जोही में कवरेज दौरान सहाफ़ियुनि खां कैमरा फुर करे हिरासत कंदड़ बासर जियालनि ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जोही दादू मेन रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि वफ़ा बिरहमाणी, पीरबख्श बबूर, हसन मेगल, इस्माइल शाहाणी, मोलाबख्श बिरहमाणी ऐं ॿिनि चयो त SSP दादू 15 ॾींहं गुज़रण बावजूदि बि सहाफ़ियुनि सां कैमरा फुर कंदड़ जियालनि खे गिरफ़्तार न कयो आहे। जॾहिं त PP क़यादत बि सहाफ़ियुनि खे हिरासत कंदड़ जियालनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई आहे। हुननि मुतालबो कयो त जियालनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में असांजो एहतिजाज जारी रहंदो। डिघड़ीअ भरिसां टंडो ग़ुलाम अली रोड ते ॻोठ मीर मोहम्मद टालपुर में मेघवाड़ बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिंजे करे गांगू मेघवाड़, लक्ष्मण मेघवाड़, राजेश मेघवाड़, वालू मेघवाड़, तीरथ मेघवाड़, मोती मेघवाड़, अमूलक, जसवंत, प्रेम, खटू, टलूअ, साजन ऐं ॿिनि रहवासियुनि जा घर मुकमिल तौर सड़ी रख थी विया। जॾहिं त बाहि में 15 बकरियूं ऐं हिकु ढगी सड़ी मरी वई। इतला ते फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। इस्लामकोट भरिसां ॻोठ खांकड़ियाहार रहमली जे ख़ासकेली पाड़े में ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण जे नतीजे में मोहम्मद हनीफ़, अली मोहम्मद होथीअ आगी ॾिनो ऐं मोहम्मद अली समेत 10 खां वधीक पुरतनि जा घर मुकमिल तौर सड़ी रख थी विया। जॾहिं त हिकु औरत फ़हमीदा पिण सड़ी ज़ख़्मी थी पई। 7 बकरियूं ऐं हिकु गाबी सड़ी कोयलो थी वई। ओचितो लॻल बाहि सबबि घरनि में रखियल लखें रुपयनि जो सामान सड़ी रख थी वियो। जॾहिं त सड़ी ज़ख़्मी थियल औरत खे इस्पताल में दाख़िल कयो वियो। होॾे इतला बावजूदि टाउन इंतिज़ामिया फायर ब्रिगेड गाॾी ख़राब हुजण जो जवाज़ ॼाणाए 2 कलाकनि बाद रुॻो हिकु पाणी वारी टंकी मोकिली। जॾहिं त फायर ब्रिगेड अमले जे न पहुचण सबबि ॻोठाणनि खे बाहि विसाइण में सख़्त ॾुखियायूं दरपेश आयूं। STP जे सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त मुल्क जे हुक्मरान जे ग़लति मुआशी पॉलिसियुनि, करप्शन ऐं लुटमार सबबि मुल्क हिन वक़्तु मुआशी ऐं सियासी बहराननि में आहे। मुल्क में महांगाई सबबि ग़रीब, मिसकिन ऐं विचोले तबिके जो माण्हू सख़्तु परेशान आहे। ज़िंदगी जूं ॿियूं सहूलियतूं परे, पर हाणे हुनखे जीअण जे लाइ मानी जो गभो बि मिलणु मुश्किल बणिजी वियो आहे। हुकूमत मुल्क अंदरि महांगाई जो तूफ़ान आणे अवाम जी चेल्ह चिॿी करे छॾी आहे। अवाम जो मुआशी क़त्लेआम कयो वियो आहे। मुल्क खे IMF वटि गिरवी रखियो वियो आहे ऐं IMF जी मर्ज़ी सां अवाम मथां महांगाई जो बम किरायो वियो आहे। तेल, बिजली ऐं रोज़मर्रा जे इस्तेमाल जे शयुनि जे अघनि में वाध सां हेठियों तबिको सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। डॉक्टर कादर मक्सी चयो त हुक्मरान पंहिंजा ख़र्च घटाइण बदिरां पंहिंजूं टिजोड़ियूं भरे रहिया आहिनि ऐं सदन कयल करप्शन ऐं लुटमार सां पैदा थियल खोट खे अवाम जो रत चूसे ख़तमु करणु चाहिनि था। हुक्मरान पंहिंजनि पुरसकून ज़िंदगियुनि में आहिनि। उहे अवाम जो रत चूसे रहिया आहिनि। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त पेट्रोल जे क़ीमतनि में वाध, शदीद महांगाई ख़िलाफ़ सिंध जा माण्हू ॿाहिरि निकिरी भरपूर एहतिजाज कनि। अज़ाबनाक लोड शेडिंग ऐं पाणी जी खोट ख़िलाफ़ आम माण्हू पुरमन धरणा हणनि। अयाज़ लतीफ़ पलीजे पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो त पेट्रोलियम जूं वधायल क़ीमतूं फ़ौरी तौर वापसि वरितियूं वञनि। IMF जूं पॉलिसियूं अवाम दुश्मन आहिनि। अवाम खे आलमी मालियाती इदारनि वटि गिरवी रखी कॾहिं बि तरक़ी नथी करे सघिजे। पेट्रोलियम जूं क़ीमतूं वधण करे बुख बदहाली जो शिकार थी वेंदो। हुन पंहिंजे जारी कयल बयान में वधीक चयो आहे त पेट्रोलियम जे शयुनि जे अघनि में वाध करे मुल्क में केतिरी बदतरीन सूरतहाल पैदा थी सघे थी। नाहिल हुक्मराननि खे उन ॻाल्हि जो को बि फ़िक्र नाहे।
सिंध हारी कमेटी के मरकज़ी सदर समर हैदर जतोई ऐं मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज़ इनकलाबी पंहिंजे बयान में चयो आहे त मौजूदा हुकूमत नाकाम थी चुकी आहे। IMF जे इशारनि ते हलंदड़ हुकूमत अवाम दोस्त कॾहिं बि थी नथी सघे। मौजूदा शहबाज़ हुकूमत अवाम मथां हिकु हफ़्ते अंदरि पेट्रोल डीज़ल ऐं बिजली जा अघ महांगा करे तोड़े आम वाहिपे जे शयुनि खे अवाम जी पहुच खां परे करे छॾियो आहे। मुल्क में महांगाई जो तूफ़ान बर्पा थी चुको आहे। ग़रीब पोरियत हारी मज़दूर मिसकिन जो जीअण मुश्किल बणियल आहे। हिन मौजूदा सूरत में हुकूमत जे हलण जो को बि जवाज़ न आहे। सिंध हारी कमेटी मुतालबो थी करे त वज़ीरनि मशीरनि ऐं आफ़ीसरनि खे ॾिनल सरकारी मरायतूं वापसि वरितियूं वञनि। मुल्क में बजट जो वॾो हिसो अवाम जी सब्सिडी जे लाइ रखियो वञे। सिंध जे नालेवर अदीब दानिश्वर मुहक़िक़ सिंध जे आशिक़ अता मोहम्मद बंबरो जी ॿी वरसी हिंगूर जा भरिसां ॻोठ बचल बंबरो में मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते सियासी समाजी ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि संसद पुट अब्दुल हक बंबरो, नूर मोहम्मद तुनियो, डॉक्टर नज़ीर तुनियो, मीर मुनवर तुनियो, शौकत गांगरो ऐं उल्फत सहतो जी अॻुवाणी में अता मोहम्मद बंबरो जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े अॻुवाणनि चयो त अता मोहम्मद बंबरो सिंध जो आशिक़ हो, जंहिं पंहिंजी समूरी ज़िंदगी सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ पाण पतोड़ियो। अता मोहम्मद बंबरो तमामु वॾो ॾाहो ऐं मुहक़िक़ पिणु हो। हुन जे विछोड़े सां पैदा थियल ख़ाल सदियुनि ताईं भरिजी न सघिबो। तक़रीब दौरान फ़नकारनि सुफ़ियाना कलाम ॻाए दाद पिणु वसूल कयो। सिंध में पाणी जी खोट ख़तमु थी नाहे सघे, जॾहिं त आबादगार पिणु सरापा एहतिजाज बणियल आहिनि। खारोछाण तालुके जी साहिली पट्टी जा माण्हू पाणी जी खोट ख़िलाफ़ काल्ह रोडनि ते निकिरी आया। खारोछाण तालुके जे साहिली पट्टी जे पुछड़ जे इलाइक़नि जे रहवासियुनि ऐं आबादगारनि पाणी खोट ख़िलाफ़ अमीर बख़्श जत, अहमद शाह, आरिब भितड़, सलेमान शाह, मेहताब शाह ऐं अहमद निडड़ो जी अॻुवाणी में प्यादल मार्च करे सख़्तु एहतिजाज कयो। एहतिजाज दौरान निडड़नि ॿारनि कमीसूं लाहे माचकी नाले जे पेट में तरी अनोखो एहतिजाज कयो। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त असां पुछड़ जे माण्हुनि खे सदाईं पाणी जे सिलसिले में नज़रअंदाज़ कयो वञे थो। पाणी जी खोड़ सबबु असांजूं ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि। इंसाफ़ फ़राहम करे पाणी ॾियारियो वञे। गंबट में जीए सिंध तहरीक पारां सिंधू दरिया में पाणी जी खोट ख़िलाफ़ क़ौमी शाहराह खां प्रेस क्लब गंबट ताईं एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते जीए सिंध तहरीक जे मरकज़ी चेयरमैन शबीर जमाली, अब्दुल क़यूम अबड़ो, नज़ीर खोखर, अली नू उजण ऐं ॿियनि चयो त 1945 जे मुआहिदे तहत सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। वफ़ाक़ सिंध जो पाणी बंदि करे सिंध सां ज़ुल्म करे रहियो आहे। सिंध जी लखे एकड़ ज़रई ज़मीन बंजर बणिजी वई आहे। हुननि चयो त सिंध जा आबादगार मुआशी बदहाली जो शिकार थी रहिया आहिनि, पर अफ़सोस जो इक़्तिदारी पंहिंजा ज़ाती मुफ़ाद हासिल करण लाइ सिंध सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। चूंडियल नुमाइंदनि जे ग़लति पॉलिसियुनि सबबि सिंध में धारी आबादकारी जी रोक नाहे कई वई, जंहिंसां सिंध खे वॾो नुक़सानु रसियो आहे। हुननि मुतालबो कयो त सिंधू दरिया में पाणी ॾिनो वञे। ॿीअ सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नामियारे ॾाहे लेखक रसूल बख्श पलीजे जी वरसीअ जूं तयारियूं जारी आहिनि। रसूल बख्श पलीजो जी वरसीअ 7 जून ते मल्हाई वेंदी, जंहिंजूं दावतूं ॾियण जो सिलसिलो जारी आहे। काल्ह बि अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर ॾाॾा कादर रांटो, नूर नबी पलीजो, बिलाल लाशारी, धाबे जी घारो, लेट, साकरो, बुहारा, ॻाढ़ो, बघाण ऐं ॿियनि शहरनि में पहुची दावतनामा विरहाया। सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान पारां नामियारे अदीब खेमचंद शर्मा जी यादि में हफ़्तेवार दस्तूरी अदबी वेहक विमल शर्मा जी सदारत में थी गुज़री। सिंधी अदबी संगत जे ज़िले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, शाख जे सेक्रेटरी आगाजान आगा, रफ़ीक आस लेगारी, एजाज़ अली जसकाणी, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी,
आशिक अली गाहो, गुल खासखेली, अब्दुल सत्तार आकाश टिखड़ाई, गुलाम नबी शायर खासखेली, सैयद असलम शाह, विमल शर्मा ऐं ॿियनि खेमचंद शर्मा जी इल्मी ऐं अदबी ख़िदमतनि ते रोशनी विझंदे खेसि बहितरीन ख़िराज तहसीन पेश कयो। अदबीय वेहक में आशिक अली गाहो गज़ल, अब्दुल सत्तार आकाश टिखड़ाई गज़ल, जान मोहम्मद लगारी गीत, महबूब जुमन जानब सुमरे चौसिटा, महबूब लगारी मुख़्तसर कहाणी पढ़ी। अदबी वेहक में पेश कयल तख़लीक़नि ते सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान जे ज़िले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, शाख जे सेक्रेटरी आगा जान आगा, रफ़ीक़ास लेगारी, गुल खासखेली, सैयद असलम शाह, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी, मुख्तियार निज़ामाणी, एजाज़ अली जसकाणी, गुल मोहम्मद सुमरो, गुलाम नबी शायर खासखेली, हाजी समीउल्लाह मेमण, अयाज़ अली लेगारी, सिकंदर अली छलगरी, गुलाम अली कुंभार, फ़याज़ लेगारी, मौलवी मुमताज़ खोसा, मतर बेराणी, मुदसर बेराणी, अरमान खासखेली ऐं ॿियनि तनक़ीदी ऐं इस्लाही रायनि में हिसो वरितो। सदारती राय ॾींदे वक़्ती सदर विमल शर्मा चयो त मुंहिंजे लाइ इहा वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अॼोके वेहक जी सदारत मूंखे ॾिनी वई आहे, जेका वेहक मुंहिंजे वालिद खेमचंद शर्मा जे नाले सां मनसूब कई वई आहे। वेहक में मुंहिंजे बाबा खेमचंद शर्मा जे इल्मी ऐं अदबी किरदार ते बहितरीन भेटा पेश कई वई। दोस्तनि बहितरीन तख़लीक़ूं पेश कयूं जिन ते शानदार इस्लाही राया ॾिना विया। हमेशह ज्यां अदबी वेहक शानदार रही, जंहिंमां घणो कुझु सिखण जो मौक़ो मिलियो। पोरियत मज़ाहिमत तहरीक ठट्टो पारां सिंधु दरिया जी बहाली ऐं मरंदड़ डेल्टा जे जियापे लाइ 5 जून आचर जी शाम ठट्टे में सिंधुअ बचायो डेल्टा बचायो जलसो मुनक़िद करण लाइ सामूंडी पट्टी जा दौरा करे जलसे में शिरकत जी दावत ॾिनी वई। सिंधड़ीअ भरिसां ॻोठी इब्राहिम मरी में 16 वरहनि जी लैला धीअ रमज़ान मरी दिमाग़ में गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पई, जंहिंखे पहिरीं मीरपुर ख़ासि पोइ हैदराबाद नियो वियो त रस्ते में फ़ौत थी वई। पुलिस मूजिबि वारसनि ॿुधायो आहे त लैला खे 5-7 वरहनि जे नंढड़े भाउ दिलि करार खां रांदि कंदे इतफ़ाक़ी पिस्टल जी गोली लॻी आहे, जंहिं सबबि हूअ फ़ौत थी आहे। असां जांच करियूं पिया त असल वाक़िए खेसि इतफ़ाक़ी गोली लॻी आहे या वरी खेसि क़त्ल कयो वियो आहे। वाज़े रहे त ज़ख़्मी नारी खे मीरपुर ख़ासि खां हैदराबाद खणी वेंदड़ एम्बुलेंस सां खेसाना मोरी वटि रोड हादिसो पिणु पेश आयो, जंहिंमें एम्बुलेंस ड्राइवर ख़ालिद ऐं नारी जा वारिस पिणु मामूली ज़ख़्मी थी पिया। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहं पेर तेॾहं ख़ैर।